हाणे ॾिस माणिका, देर सवेर जो तानो न हणजाए। चरी आई छा? वे वो आशिकी केड़ो जेको पंहिंजे महबूब जा अंगल आराई नाज नखरा न सहे। अलाए को माणक, ख़बर थई माणक, अब्बा घर मां वञे ई न पियो ऐं यको शाह साईं जा बेत पियो चवे। ऐं माणक, तोखे ख़बर आ अब्बा जे उन्हनि बेतन मुंहिंजो अंदर कोरियो ऐं कपियो पे। ऐं हित तुंहिंजे इंतजार मूंखे मारियो पे। मूं सम्झो त तूं अॼु कोनी। बस आऊं रुगो अब्बा जे वञण जे इंतजार में हुयसि। खैर ठहियो, मूंखे इहो सुणाए त तूं मूं में ख़ुशि त आहीं। माणक, आऊं तो में कीअं ख़ुशि न हूंदसि? हाँ, मुंहिंजी तोसां दिलि अड़ियल आहे ऐं दिल ई दिल में दरिया पीर ते पासो पासे मूं तोखे पंहिंजो मंगेदो मञियो आहे। ऐं मूं बि साईं नूर शाह ते हथ जूं देगूं बासियूं हुयूं। दिलि में सोचियो हुयमि त राजा न मूंखे मिली वेंदी त पोइ होड़े में सॼे ॻोठ वारनि खे वठी वञी साईं नूर शाह जी दरगाह ते हथ विराईंदसि। साईं नूर शाह ऐं दरिया पीर असांजी ॿुधी आहे। हाणे त असां ॿिन्हिनि जी ज़ियारत ठहे थी। हाओ, पर ही ज्वार बि सर ते चढ़ियो बीठो आहे। बस ही ज्वार कमाए अचां त पोइ साईं नूर शाह ऐं दरिया पीर जी दरगाह ते हली हाज़िरी भरींदासीं ऐं उते हथ बि विराईंदासीं। माणक, मुंहिंजी दिलि थी चवे त हिन ज्वार ते आऊं तोसां भेड़ी हलां। पाण शादी कंदासीं, पोइ आऊं तोखे हिकु भेरो पाण सां गॾु ज्वार ते वठी हलंदसि। केर आयो हेॾा ओड़े में? धर्म न वीरू, मुंहिंजो नालो आहे मीरू। अख जो काणू, हिन तर जो राणू। वाह 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 वाह, शादा अॼु त वॾियूं मच्छियूं पई पचनि यार। ए शादा, जल्दी जल्दी पचा यार, खाइण में ॾाढो मज़ो ईंदो। बोला, आऊं तव्हांजी ख़िदमत जाम कंदो आहियां, पर अव्हां ॿेली भाइयो कुझु घटि था। ए शादा यार, इहो वरी कीअं पियो चवे? हिसाब किताब में हाजी साहब सही कोन्हे, पैसा ॿियनि खां इलाही घटि थो ॾे। ए यार, हाजी साहब पंहिंजे ॻोठ जो माण्हू आहे, ए हुनजो त ख़्यालु रखिणो आहे न। ए रेट मिड़ई थोरो घटि वधि करे मिड़ई हाजी साहब खे ख़ुशि त रखिणो आहे न। यार बोला, तूं सही थो चवे। हितां जो माण्हू आहे ऐं हितां जे माण्हू खे इलाही कमु थो अचे। ॿिया त यार वण जी काठी आहिनि, अलाए काॾूं अचनि था, अलाए काॾूं वञनि था, का ख़बर कान थी पए। ए शादा, बेफ़िक्र थी बेफ़िक्र, आउं तुंहिंजी ख़ासि सिफ़ारिश कंदुसि। हाओ यार, अहिड़ो को वारो कर, हाजी साहब खे चवां त को घर ठाराइजे। पोइ हाजी साहब जेको चवंदो उहो शिकार कराईंदुसि। पोइ जे माण्हू चवंदो उहो बि कोड़के में फासाए हाजी साहब जे अॻियां रखंदुसि। अरे शादा, हाजी साहब खे अचण दे, तुंहिंजा सभु कम थी वेंदा। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।